कोशिश कंदो मारणु जंहिंखे अंग्रेज़ी में जेनोसाइड था चवनि। ॿियो तरीक़ो आहे एथनिक सेंसस हुया त मेयर में चवंदा हुआ 100 माण्हू वठे था, ही जेके पाण में वेठा आहियूं छिड़ा थी वियासीं उन्हनि जो मुक़ाबिलो। गठजोड़ जो मतिलबु इहो आहे त साञा माण्हुनि में ऐं आवाम दोस्त माण्हुनि में, वतन परस माण्हुनि में, इंसान दोस्त माण्हुनि जे विच में हिकिड़ो इल्मी ॻांढापो हुजणु खपे, शौरी ॻांढापो हुजणु खपे। सेंसस हिकिड़ो वॾो अहम इशू आहे। आदमशुमारी ते यूसूं ठहनि थियूं, ज़िला ठहनि था, वतन ठहनि था, मुल्क ठहनि था, मुआशी विरासत थिए थी, पेट गुज़र जा समूरा मामला हिन मामले सां ॻंढियल आहिनि। इहो मामलो इल्मु अदब ऐं साञा सां वाबस्ता मुंहिंजा प्यारा दोस्तो साथियो, अॼु असां जेको हिते जामशोरो प्रेस क्लब में गॾु थिया आहियूं, सिंधी अदबी संगत ज़िले जामशोरो जे सॾ ते गॾु थिया आहियूं, पर उन में असां अॼु गॾु थियण जो जेको वॾे में वॾो कारण आहे, जेका सिख्या आहे, जेको सबक़ु आहे, जेको इल्मु आहे, जेको हासिलु करिणो आहे, उहो असांजो सिंध जे मुख़्तलिफ़ इल्मनि, दुनिया जे समूरनि ॼाण खां वाक़फ़ियत रखंदड़ असांजो उस्ताद, असांजो दानिश्वर, असांजो आलिम साईं मुश्ताक मीरानी साहिबु आहिनि, जेके सेंसस ते आदमशुमारी ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदा, जेका पाण उन खां गॾिजी सिखंदासूं, जेको असांजे इल्म में, शऊर में ऐं सम्झ में इज़ाफ़ो थींदो ऐं सुवालनि में ई जेको आहे सो काफ़ी नॉलेज हूंदी आहे। पहिरीं जेका सेंसस आहे इहो रोमन वर्ड आहे, तव्हांखे ख़बर हूंदी। उनजो मक़सदु आहे टू एस्टिमेट, माना अंदाज़ो लॻाए। ऐं पहिरियों जेका सेंसस जेको तारीख़ी रिकॉर्ड में अचे थो, दजला ऐं फ़रात जे दौर में हमूराबी जेको शहनशाह हो, तव्हांखे ख़बर आहे त हमूराबी जेको आहे सो 10/16 लाज़ ठाहिया ऐं उन में कुझु त हाणे डिस्कार्टेड, अखि जे बजाए अखि, हथ जे बजाए हथ, पर बाक़ी ॿिया बि उन जा काफ़ी अहिड़ा आहिनि जेके अञा ताईं असांजे लॉ में, क़ानूननि में अचनि पिया। ठीकु आहे, ओके। त उहो हुयो, उन खां पोइ यूनानिन हुया, पोइ वरी ग्रीक हुया। ऐं मिसाल जे तौर हमूराबी जे दौर में उन वक़्तु इहो हुयो त केतिरा माण्हू रहनि था कंहिं इलाइक़े में ऐं उन्हनि जो पर्पज़ हो जानवर केतिरा आहिनि। ऐं ॿियो हीउ जेको पाण बस मुबाहिसो था कयूं न, ही बिल्डिंग आहे। बिल्डिंग जी जेसिताईं फाउंडेशन मज़बूत न हूंदी त बिल्डिंग किरी पवंदी। पर असली जेका माना बाक़ाइदे 1881 में उहा असांजी सेंसस थी। पर लकीली ख़ुशनसीब सिंधी इहा आहिनि त सर बाटल फ्रेयर उन 1850 जे ॾहाके में कई। बाक़ी इंडिया में त 1881 में बाक़ाइदे थी वई। पर सर बाटल फ्रेयर माना ईअं सम्झ जेकॾहिं काश जेकॾहिं असांखे सिंधी सर बाटल फ्रेयर मिले हा त सिंध जी हालति जेको आहे न स्वीडन, स्विट्ज़रलैंड खां वधीक जा तमामु घणा कारनामा आहिनि, उहो बाक़ी था चऊं। ऐं उन में एतिरे क़दुरु माण्हू थोरा हुया त जिन खे डिसेबल्ड माण्हुनि जी बि जेका ॻणप हूंदी, ज़ातियुनि जी बि ॻणप हूंदी, ढोरनि जी बि ॻणप हूंदी, जेके बि उनजी बाक़ी सभु शयूं आहिनि, त उहा जेका असां उहा ॼाण हुई, उहा डॉक्यूमेंट थींदा हुया। उन जे बुनियाद ते उहा ब्रिटिश जेका गवर्नमेंट पंहिंजे मुफ़ाद लाइ हिकिड़ो प्लैनिंग कंदी। हाणे जॾहिं पाकिस्तान ठही वियो त तेसिताईं सॼी दुनिया में सेंसस जेका आहे उहा हाणे उहो इंस्टीट्यूशन ठही, हिकिड़ो अदारो ठही वियो, उनखे रोके नथा सघो। इहो पाकिस्तान में बि थियो, इंडिया में बि आहे, तव्हांजो मिसाल तौरु यूरोप में बि आहे। सेंसस खां सवाइ का बि जेका शइ आहे न उहा अधूरी आहे। माण्हू पहिरियों दफ़ो मिसाल पुछंदा वाह इहो लाड़काणे जी आदमशुमारी केतिरी आहे, यकदमि चवंदा भई तो वटि रेफरेंस कहिड़ो आहे, न अंदाज़ो आहे। पर सेंसस जॾहिं हूंदी त उहो जेकॾहिं पाण सां दोस्त वेठा आहियूं, इहो हर तमामु वॾियूं ते तकरीरूं करे इहो ॿुधायो त बाबा तव्हां हूअं बि ॿूटीअ ते जहिड़ो करे, चांवरनि ते जहिड़ो करे, नंढी वॾी ॻाल्हि ते हिक ॿिए खे जहिड़ो करे हफ़्तो हफ़्तो यूनिवर्सिटी बंदि कंदा हो। सो महिरबानी करे ही टिनी यूनिवर्सिटियुनि जा माण्हू हिकु हफ़्ते जे लाइ सेंसस में ॻोठनि वञो ऐं हिन सेंसस खे तव्हां हिन नमूने सां खणो त सिंधी माण्हू असल में ॻणिया वञनि।
आहिनि केतिरा, त उहो असां वॾे पैमाने ते छॾे ॾियो इम्तिहाननि खे, वॾे के इम्तिहान ख़ातिर हैदराबाद जतुई चवाणी। पोइ असां सभिनी माण्हुनि खे हॉस्टलूं बंदि कराए ॻोठनि में मोकिलियोसीं, ऐं उहा जेका सेंसिस पोइ अॻिते रियासत खे नाक़ाबिल क़बूल हुई, ऐं उन सेंसिस में हक़ीक़ी तौर ते सिंधी माण्हू वॾे पैमाने ते ॻणिया विया। ऐं उन सेंसिस में ई सिंध में सिराइकीअ जो फितनो, बलोच जो फितनो, पंजाबी जो फितनो ऐं ॿिया जेके फितना आहिनि सिंधियत खे मैसारण वारा, उहे सभई ख़तमु थिया। ऐं सिंधियत जो जेको हिकिड़ो सरबुलंदी आहे, उहा जेका थी हुई, उहा हेॾनि 5-7 माण्हुनि जे कुल्हे ते इहो ॿार आहे, हिननि जो किरदारु आहे, जंहिंजे करे थी। अॼोकी जेका ॻाल्हि आहे, उन ॻाल्हि जे लाइ बि इहो आहे त माण्हुनि खे ॻणिबो, उन्हनि खां ढल उगाड़बी, पोइ उन ढल में वञी करे असेंबली में बजट ठहंदी। पोइ बजट में गिलास 20 रुपए मिले थो, लिखबो 80 रुपए जो आहे। पोइ 20 रुपया 30 रुपया ठेकेदार खणंदो, 20 रुपया सियासतदान खणंदो। ऐं आख़िर में त मूं वोट ऑफ थैंक्स हितां जो मेज़बान ख़ासि अदा कंदो, ऐं मां कुझु दोस्तनि जो शुक्र कंदो अदा कंदो। सरकार आहे, उन जा उहिदेदार बि मौजूदु आहिनि, ज़िला राब्ता सेक्रेटरी जो गरगलो गिरनार में पहुता ही आयो, साल का साल सुनो तो सीखी जो कमायो, बीजला बोलायो तो सिर जो सालियानी। वाह।